खबर शामिल कंदासीं। जैकमाबाद मां एजी दस्ती जी रिपोर्ट मुताबिक़ गढ़ी हसन भरिसां ॻोठाणनि जो मुख़्तियारकार ठुल ख़िलाफ़ एहतजाज। तफ़सील मूजिब गढ़ी हसन भरिसां ॻोठ सरदारज़ादा ज़ाहिद ख़ान कटोहर जे रवासिन मोरज़ादो कटोहर, जंवर ख़ान कटोहर, रहीम बख्श कटोहर, शहज़ाद ख़ान, सोबो ख़ान, रहीम बख्श, मीर हसन, ट्रू हसन ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त गुज़िरियल बारिशनि ऐं गढ़ी हसन शाह खे लॻल कट सबबि असांजा घर ऐं फ़सुल मुकमल तबाह थिया। हिन वक़्तु बि असांजे ज़मीननि में 2.5 खां 3 फुट पाणी बीठल मलेरिया सबबि असांजे ॻोठ में 3 ॿारड़ा फ़ौत थिया आहिनि। वधीक हिननि जो चवणु आहे असांखे ॻोठ समेत सॼे देह गढ़ी रहमदाद खे मुख़्तियारकार ठुल मुकमल तौर ते नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। हिननि सेशन जज जैकमाबाद DC जैकमाबाद खे अपील कंदे चयो त फ़ौरन नोटिस वठी असांखे राशन टेंट ऐं सर्दी खां बचाव लाइ सामान फ़राहम कयो वञे।